दुख जी न पुजाणी हर शख्स कहानी दुख जी न पुजाणी हर शख्स कहानी बिना मानू एहसास बिना मानू अखबार पुरानी हर शख्स कहानी अच्छे अच्छे भली आए रही तो सिंध में थो न चंगो थियो जो इंसान नहीं जे इंसान हुजिया तो बिरादरिन जे छेड़न में कबो को कत्ल थी वही तुझा वेड़ा भी वीरान हुजन हिनन वेड़न वांगुर तुझा भी वेड़ा वीरान हुजन तुझा वेड़ा पुटन जा लाश खणदे खणदे तुम वांगुर पुरजा पुरजा थी वञिया पुरजा पुरजा थी वञिया पुरजा पुरजा थी वञिया पुरजा पुरजा थी पुरजा पुरजा थी वञिया पुरजा पुरजा थी वडेराई जागीरदार हूंदा
हूंदी आहे, पुलिस भी हूंदी आहे। न तॾहिं त बचिया पिया आहियो, असां खां त वधीक तहीं सुधरियल आहियो। ॻोठ ई वीरा, खिल होशियारो ॻोठ मिंट में खाक में बदलजी वियो। अड़े के जेलन में, के मुकामन में, के मुआ गुर दर बदर खाक बसर। बेटाई सरकार चयो आहे, न कुता न कुकार न से सद शिकारी, जंगल कटे पार उन्हनि आहेड़ियन के। हाणे भिट धणी के को ॿुधाए तो जंगल न पर ॻोठ वाहण वस्तियूं सब इंसानन ला पार पिया कठन। सिंध जे हिन दर्द जो तीर हर कंहिंजे दिल में खुबियो पियो आहे। माण्हू तुंहिंजे लाइ चवंदा आहिनि त तूं चवंदी आहीं त सब अंधा थियनि त मां खावां। कर ख़बर हाणे तो ख़ुशि आहीं न? हाणे ॾे ख़बर थी आहीं न परेशान? हिते त हाणे केरी कोन्हे जंहिंसां तूं गॾिजी वई कान। माण्हू तुंहिंजे लाइ कूड़ चवंदा आहिनि, हाणे त तूं चवंदी हूंदी को अचे त मूंखे खाराए, ईअं न? हर शख्स कहानिया, हर शख्स कहानिया। झोलियूं उजाड़े छॾियूं, इन्हनि कई कुंदर रत में ॻाढ़ा करे छॾिया। बंदि कयो ये आवाज़, बंदि कयो ये आवाज़, बंदि कयो ये आवाज़, बंदि कयो।